गडियल अपोजिशन क़ौमी असेंबली के स्पीकर असद कैसर खिलाफ बेएतमादी रिथ आणण जो फैसलो करे वरितो। इस्लामाबाद में गडियल अपोजिशन जो इजलास थियो, जंहिंमें नून लीग जो सदर शहबाज शरीफ, पीपुल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, यूसुफ रज़ा गिलानी, अहसन इकबाल ऐं ॿियनि अॻवाननि शिरकत कई। इजलास में क़ौमी असेंबली के स्पीकर खिलाफ बेएतमादी की रिथ आणण ते इतफ़ाक़ कयो वियो। गडियल अपोजिशन के इजलास में स्पीकर खिलाफ बेएतमादी की रिथ लाइ कमेटी ठाही वई। कमेटी में पीपुल्स पार्टी तरफां शाज़िया मरी, नवीद कमर ऐं राजा परवेज़ अशरफ शामिल आहिनि, जॾहिं त नून लीग तरफां अयाज सादिक ऐं राणा सनाउल्लाह खे कमेटी में शामिल कयो वियो आहे। गडियल अपोजिशन स्पीकर तरफां 7 मेंबरनि ते ऐवान में अचण ते पाबंदी विझण वारो फ़ैसिलो बि रद्द करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त अपोजिशन अॻवाननि मौक़िफ़ इख़्तियार कयो त जमहूरियत जे तारीख़ में गुज़िरियल ॾींहुं कार्यतरीन ॾींहं जी हैसियत रखे थो। इजलास में चयो वियो त स्पीकर आइनी, क़ानूनी, जमहूरी ऐं पार्लियामानी ज़िम्मेवारनि अंजाम ॾियण में मुकमल तौर नाकाम थी रहियो आहे। अपोजिशन अॻवाननि चयो त स्पीकर हर मेंबर जो मुहाफ़िज़ हूंदो आहे। असद कैसर इहो फ़र्ज़ निभाइण जो अहल नाहे।